द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 197। अॼु जा सिंधी अखर आहिनि: वार विझो, मोकलम या बुश, कुडंगो, बदफज़ीलतो या बेअदब, निर्दयी, वहशी या पसूपणो, वहशत या कठोराई, हैवान, मिरूं, पशु या जानवर। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। टीम THW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। ॾाढ़ी लाइण, भित रंगण ऐं चित्र कढण लाइ साॻियो वार विझो, बुश कमु न आणे सघिबो आहे। बदफज़ीलतो शख़्स ई इन क़िस्म जी कुढंगी हालत हली सघे थो। कंस निर्दयी राजा हुजण सां गॾु पंहिंजी पसूपणो वारी हालत लाइ बि मशहूरु हुओ। माफ़ी न ॾियणु या माफ़ न करण खे वहशत जी हद चवणु ग़लति न आहे। शींहं जहिड़नि जानवरनि खे मांसखोर हैवान बि चइबो आहे। सिंधियत सुहिणी रहे।